बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अज हिन उनवान सां मां लाइव ते मुखातिब आहियां। उनवान अज जो पंहिंजनि जे सिफ़ुनि में पंहिंजा कुझु विकाऊ दलाल जेके चंद टकनि ते विकामी पंहिंजो ज़मीर विकाणनि था, ख़ासि करे पुलिस महकमे में कारियूं ॾिठूं। एसएचओ सोराकोट अब्दुल सियाल जे रूप में जेको हलीमा दिल ड्रामा जी वंगार ते कुझु ॾींहं पहिरियां मूंखे अरेस्ट करे वियो, मुंहिंजे दोस्तनि ते कूड़ा केस दाख़िल कया, इंतकामी कार्रवाई कई, इंतकाम वरितो हलीमा दिल जी चुर्च ते। आला अख़्तियारनि खां घुरंदो करियां ऐं उन विकाऊ दलाल एसएचओ सोराकोट अब्दुल सियाल खे ॿुधाइण थो चाहियां त तो हलीमा दिल जी चुर्च ते मूंखे गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो। जे तो मेरी हिम्मत आ, तो मेरी जुरत आ त मां तोखे ॿुधाइण थो चाहियां, एॾो ई तोखे रुपोश पकड़ण जो शौक़ु आ, एॾो ई तूं दिलेर आहीं, एॾो ई तूं गैरतमंद आहीं, एॾो ई तूं हिम्मत वारो आहीं, एॾो ई तोखे सिंध परस्ती जो जज़्बो आ, एॾो ई तूं पंहिंजे कानून पंहिंजे मुल्क सां सचो आ त कन खोले ॿुध। ही 2015 में साइड सुपर हाईवे थाने ते मुल्क दुश्मन दहशतगर्द अल्ताफ हुसैन ऐं उन जे राब्ता कमेटीअ ते केस दाख़िल करायो मुल्क दुश्मनी जो, जंहिंमें अल्ताफ हुसैन समेत 24 राब्ता कमेटी जा मेंबर नॉमिनेट 100 खां वधीक नामालूम आहिनि। जे तो में गैरत आहे त ख्वाजा इज़हार कतलाए ॾेखार, जे तो में हिम्मत आहे त फारूक सत्तार, खालिद मकबूल, रज़ा हारून, फैसल सब्ज़वारी, बाबर गोरी ऐं रऊफ़ सिद्दीकी समेत वसीम अख्तर के हथ लाए ॾेखार त तोखे मां मञियां। सरेआम सियासत था कनि, सरेआम चुका ललकारनि था, राजा एजेंट आहिनि, मुल्क दुश्मन आहिनि। ही उन्हनि जी FIR आ। मां रमज़ान बुलैदी सीनियर वाइस चेयरमैन सिंध नेशनल पार्टी उन जो मुदई आहियां। हिन FIR में हू रुपोश आहिनि, हिन वक़्त भी कराची में सियासत करे रहिया आहिनि। जे तो में गैरत आ एसएचओ सोराकोट अब्दुल सियाल त तूं हिननि खे गिरफ़्तार करे ॾेखार त मां तोखे सलाम कयां, सॼी सिंध तोखे सलाम करे त वाकई तूं गैरतमंद आ, सिंध जो हिलाली पुट आ, जो तो मुल्क दुश्मन में हथ विझी ऐं मोबे वतन हुजण जो सबूत ॾिनो। पर कन खोले ॿुध, चंद टकनि ते दलाली करणु छॾे ॾे, विकामण छॾे ॾे। तोखे इहे पैसा कम न ईंदा, तोखे हीअ धरती कम ईंदी, सिंध परस्त कम ईंदा, सिंध वासी कम ईंदा, मोबे वतन कम ईंदा। तोखे को बि हलीमा दिल जहिड़ो दलाल कम न ईंदो, चंद टका तोखे कम कोन ईंदा। जे तो में हिम्मत आहे, जुरत आहे त तूं हिन दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे ॾेखार। मां सेशन कोर्ट खां, हाई कोर्ट खां, सुप्रीम कोर्ट ताईं तोखे कोन छॾींदुसि। तो जेको नाजाइज़ चंद टकनि एवज़ पराई चुर्च ते नाजाइज़ी कई आहे, मुंहिंजी इज़त जो मीडिया ट्रायल कयो आहे ऐं ॿिए भेरे में मुंहिंजे घर ते रेड करे मुंहिंजे सौट खे खपण जी कोशिश कई, जंहिंमें हू अटैक थियो, उनखे हू फोत थियो। इहो फुड़े जो हिसाब थींदो। मूंखे उमेद आहे अला अदालतुनि मां त मूंसां इंसाफ़ ज़रूरु थींदो ऐं तोखे ज़रूरु
कानून कटाइण में आणींदा, तोखां पुछाणो कंदा, तोसां हिसाब थींदो। घुर थो करियां अपील थो करियां आला खां, एंटी करप्शन नेब ऐं ॿिया वस वारा इदारा त हिन करप्ट SHO जी मालूमात वठनि त हिन लॉकडाउन के दौरान करोड़ रुपया हितां भत्ता वसूल किया रेड़े वारे का, दुकानदार का, उन का अलावा होटल खीर वारनि का हिन केतिरा पैसा वसूल किया। हिन जी सरपरस्ती में मंशा थी हले, हिन जी सरपरस्ती में हिकिड़ो ॾोहार जो टोलो ॾोह करे हिन खे हिसो पती थो ॾे। हिन इलाइक़े जो पाणी फ़र्क़ करे कंपनियुनि खे वेकिरो कयो आहे, उतां पैसा थो वठे। हिन जा सरपरस्त हली मादल जहिड़ा ड्रामा ई आहिनि। हिन जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, अदालती कमीशन जोड़ी वञे, नैब इंक्वायरी कई वञे। जेकॾहिं मुंहिंजे हिन लफ़्ज़ में सदाकत न आहे त मां हर सज़ा भोगण लाइ तयारु आहियां, न त हिन खां पुछाणो कयो वञे त हरू भरू कंहिंजी चुर्च ते कंहिंखे परेशान छो थो कयो वञे। ऐं वरी बि SHO सुराकोट खे चवां थो त हीअ 2015 जी FIR आहे ऐं क्यों मुल्क दुश्मन दहशतगर्दनि जे खिलाफ़ तो में हिम्मत आहे त हिननि खे गिरफ़्तार करे ॾेखार त तोखे मञिया। सलाम आहे उन उर्दू ॻाल्हाईंदड़ गैरतमंद फसीह रहमान खे जेको SHO सुराकोट हुयो, जंहिं ख्वाजा इज़हार दहशतगर्द खे गले में हथ विझी ऐं सरेआम खणण जी कोशिश कई। तूं त उन जहिड़ो बि न थिए, तोखे सिंधी सॾाइण जी गवारा नथो थिए। तूं सिंधी न सॾाए, तूं सिंधी लाइक़ ई न आहीं, तूं दॿो आहीं, तूं हिकु किरल माण्हू आहीं, लालची आहीं, तोखे को बि शर्म आया कोन्हे। हिम्मत कर सिंध में पंहिंजी PR ठाहे, हिन दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे ॾेखार, मोबे वतन हुजण जो सबूत ॾे।